कंदासीं त शऊर छा आहे। शऊर खे आसान ऐं सवली सिंधी में सम्झण जी कोशिशि कंदासीं। असां सभिनी हीअ ॻाल्हि पढ़ी या ॿुधी हूंदी त फलाणो प्रोग्राम बाशऊर फ़र्दनि तरफ़ां कयो वञे थो। असां फलाणे जी हिमायत करियूं था पारां बाशऊर शहरी, बाशऊर ॻोठाणा, बाशऊर उस्ताद, बाशऊर शागिर्द वग़ैरह वग़ैरह। बाशऊर लफ़्ज़ मां मुराद आहे त आम माण्हुनि खां बहितर ॼाण रखे थो, आम माण्हुनि खां बहितर सम्झे थो ऐं हीउ आम खां अलॻि आहे। जॾहिं त हर इंसान वटि ज़हन ऐं सोच आहे, उन जे बावजूद बि हर माण्हू ॿिए खां मुख़्तलिफ़ सोचे थो। हर कंहिंजो मज़हब, सियासत, सोचण ऐं परखण जो अंदाज़ बि अलॻि आहे। शऊर हिकु अहिड़ी इंसानी कैफ़ियत आहे जंहिं में इंसान बाउसूल, बाइख़लाक़, बाअदब ऐं ज़िम्मेवार हूंदो आहे। बाशऊर हुजण जे लाइ कंहिं रंग, नस्ल या उमिरि जो वॾो या नंढो हुजणु ज़रूरी न आहे। इंसान कंहिं बि उमिरि में ऐं किथे बि बाशऊर थी सघे थो। मज़े जी ॻाल्हि आहे त उन जो पढ़ियल या अणपढ़ियल सां बि तालुक़ न आहे। पर दुनिया में घणाई बाशऊर फ़र्द उहे आहिनि जेके पढ़ियल आहिनि या किताब दोस्त आहिनि। बाशऊर इंसान घटि ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कम जी ॻाल्हि ॿोल या ज़रूरत वक़्तु सिर्फ़ु ॻाल्हाईंदा आहिनि। बाशऊर इंसान हमेशह कंहिं बि मसइले ते बदतमीज़ी न कंदो आहे, एतिरी हद ताईं जेको उन सां बदतमीज़ी करे त उन सां बि इख़्लाक़ सां पेश अचे थो। हाणे पाण वटि टे शयूं आहिनि: अक़ुल, इल्मु ऐं शऊर। अक़ुल, इल्मु ऐं शऊर ही अलॻि अलॻि शयूं आहिनि ऐं इन्हनि में फ़र्क़ु आहे। मिसाल, अक़ुल जेको आहे इहो हिकिड़ो इंजण आहे जेको हरकत ॾिए थो। इल्मु जेका आहे उहा रोशनी आहे। शऊर जेको आहे उहो ॼाण आहे, ख़बर आहे किथे ऐं कीअं शयुनि खे इस्तेमालु कजे। ज़ाहिर आहे हाणे जेकॾहिं तव्हां वटि अक़ुल बि आहे ऐं इल्मु बि आहे ऐं उन सां गॾु जॾहिं शऊर हूंदो, पोइ ई तव्हां पंहिंजे उन अक़ुल ऐं इल्मु खे सही ऐं सिबत तरीक़े सां इस्तेमालु करे सघंदो। वॾी महिरबानी। थैंक यू।